करमपुर टाउन चेयरमैन सरदारजादा मीर शिराज अली खान बिजरानी कंदकोट वेझो मलीरवारे इलाइक़े ॻोठ मोहम्मद मिठल खान सुंदराणी में पहुची ॻोठ जे चङे मुड़ुस मोहम्मद मिठल खान सुंदराणी जे लाॾाणे ते संदन वारसन मरूम जे फर्ज़ंद कामरेड याकूब जान सुंदराणी, मरूम जे चाचा हाजी निहाल खान सुंदराणी, मरूम जे दोस्तनि फ़कीर गुलशेर खान गोलो, मुमताज़ खान गोलो ऐं मरूम जे भाइटे अब्दुल ख़ालिक सुंदराणी सां ताज़ियत कंदे मरूम जी मग़फ़रत ऐं बुलंद दर्जात लाइ दुआ पिणु घुरी आहे।